लखन करोड़न शदीद जख्मन सही वजन काम पोए फेरन चयो त हलको वञा भगते निमोट जाए मिठा मुसाफिर पहाड़ पासो कंदा साखा रणन मरस्ता कड़े सघूं था न ज़िलज़िला कुछ करे सघन था न कंहिं बि तूफान खां डरियूं था जॾहिं का झूमियो जुनून जी में अची वियो अहिड़ो मज़ाज मन में मोहब्बतनि में खणे वियासीं कदम कदम काइनात जेॾो इश्क जो माजिज़ो असांजे क़यामतनि गॾु खणी हलूं था सचनि में सुहिणनि मिठनि में प्यारनि दिलनि जा बणिजी धड़ी हलूं था असांजे पेरनि जा ज़ख़्म हर पल के मच वांगुरु मची चवनि था ऐं मस्त माण्हू नची चवनि था असांजी मंज़िल परे आहे लेकिन असांजी मंज़िल असां लाइ आहे असांखे मंज़िल ज़रूर मिलंदी हाणे आओ बटन तो बंद नहीं करो। दावत खिताब लाइ सरतो ॾियां क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर नामूर कानूनदान पाकिस्तान जे चोटी जे मुक़रर मोहतरम जनाब अयान लतीफ़ भलियो साहब खे हर दौर मिलियो जो वकील विकिया जो वकील झुकिया जो महिरान जो मोचू सिंधू जो छोलू महिरान जो मोचू सिंधी हारी तहरीक जा मरकज़ी सदर नवां चूंडियल मरकज़ी सदर अनवर नवाणी साहब मरकज़ी जनरल सेक्रेटरी किरण रहबारी साहब शर साहब सोलंकी साहब कोठो साहब भुरबड़ी साहब या दोस्तों सिंधियाणी तहरीक की मरकज़ी सदर अली ज़ीनत समो साहिबा अदी उमे रुबाब चांडो साहिबा प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब प्रोफेसर फ़हीम मुरारी साहब खुदा शाह साहब या दोस्तों हारी कॉन्फ्रेंस कहिड़े वक़्त थी रही आहे जॾहिं सिंध में बाहि मरे टाटा आहे सिंध बाहि आहे टाटा बाहि ज़ख्म तकलीफ़ूं अज़ाब अॼु 4-5 माण्हू हींअर मारिया विया आहिनि हींअर सोशल मीडिया ते बि थिया घणा 5 माण्हू काज़ी अहमद जे वेझो सिंध जा बच्चा क़तल थिया आहिनि हारनि जी कॉन्फ्रेंस ज़राअत खे तबाह ऐं बर्बाद कयो वियो ॼाणी वाणी इत्फाक़ कोन्हे मथा पाणी बंद चश्मा जहलम तौसा पंजनाद खुलियल मथे स्कीमूं सिंध जो को धड़ी न को साईं जेको ॻाल्हाए मथे ॻाल्हाईंदा त असांजो नेट ते फलाणो केस ख़तमु कयो इन सां तालुक़ कोन्हे त सिंध जा जज़ीरा था वञनि सिंध जूं ज़मीनूं थियूं वञनि सिंध जो पाणी थो वञे हिन खां लातालुक़ आहिनि पंहिंजा हुकुमरान यूरिया खसे हारनि खां आबाददारनि खां उन्हनि जे फसलनि जी चेल भॼी वई आहे फसल जो अघु
हुननि जा ख़ासि माण्हू हूंदा तव्हां तड़पंदव बारदाने लाइ लाड़ में फुटियूं छो कोन थियूं पकड़नि पाणी आई कोन्हे फुटियुनि खे पाणी खपे पाणी आई कोन्हे फुटियुनि जे फसल लाइ पाणी कोन्हे चांवरनि जा अघ कोन मुक़ररु कंदा कणिक जो अघु हींअर मुक़ररु थियो आहे चांवरनि जा अघ मुक़ररु न कंदा मुक़ररु न थींदा त आबादगारनि खे भुॻड़नि मुछ ते साड़ियूं ॾियणी पवंदियूं टमाटो जॾहिं सुध जो लहे तॾहिं 10-15-20 रुपया किलो विकामे चिलर में आबादगार झोलियूं भरे वेठा आहिनि टमाटा वठो ऐं पोइ खोच पैदा करे उन्हनि खां सस्ता वठी पोइ वरी ॿाहिरां घुराए पोइ वरी 120 रुपया 150 रुपया 200 रुपया विकणंदा साॻियो टमाटो सिंध जो टमाटो तबाह करे केरु आहे सम्झो था आबादगार हारी आहियो तव्हां सां छा पियो थिए तव्हांजा फसल चिले तव्हीं सभु करोड़पति हुजो आहे 10-20 एकड़ वारा 5 एकड़ वारनि जा ॿार बि सुठनि स्कूलनि में पढ़ी सघनि हा जीअं मलेशिया में जीअं थाईलैंड में जीअं वियतनाम में कुझु त पहिला अमेरिका जर्मनी फ्रांस जी ॻाल्हि कोन पियो कयां ग़रीब पाण जहिड़ा मुल्क वर्टिकल एग्रीकल्चर पई थिए उभी फ्लोर ठाहे हिकिड़े फसल मां यील्ड एतिरी था वठनि क्रॉप एतिरो था वठनि जदीद टेक्नोलॉजी सां हिते जदीद टेक्नोलॉजी आहे पैसनि खाइण जी जदीद टेक्नोलॉजी माल कीअं लुटिजे उन जी जदीद टेक्नोलॉजी आहे ऑफशोर कंपनियुनि में पैसा कीअं मोकिलजनि उन जी जदीद टेक्नोलॉजी आहे सॼी अटकल आहे लुटण जी मिडिल मैन पैसा कमाए थो कमांद जो अघु केरु आहे पंहिंजे शुगर मिलनि खे ॾियनि था कमांद खणी गाॾियुनि जूं कतारूं लॻी पयूं आहिनि कमांद हींअर आयुसि पिया सखर मां हादी भट्ट साहब जे ताज़ियत तां रस्ते ते नौशहरो ऐं राणीपुर वटि गाॾियुनि जूं कतारूं मूं पुछियो बाबा कमांद जूं गाॾियूं बीठियूं आहिनि कई ॾींहंनि खां इहे ॿिए पासे नथा हिननि खे ॿिए पासे हलण जी इजाज़त न आहे इन्हनि खे मख़सूस मिल खे ॾियणो आहे कमांद ॿिए पासे नथा हली सघनि औरतूं सम्झो थियूं भेनरूं तव्हांजे घरनि में जेको गुज़रण लाइ पैसा कोन्हनि इन करे जो तव्हांजा वर तव्हांजा पुट तव्हांजा भाउर जेके गीस मारो था कनि महिनतूं था कनि हारी आबादगार उन्हनि खे मुआवज़ो मिले ई कोन थो तव्हांजे रोज़ीअ ते लत ॾियो वेठा आहिनि हुकुमरान वॾेरा तव्हांजो जीअण जंजाल करे छॾियो अथनि शहरनि में एग्रीकल्चर मार्केटूं ई कोन्हनि शहरनि में बंदोबस्ती कोन्हे वॾनि ज़िलनि जे हेडक्वार्टरनि में तो को ज़राअत खे वधाइण लाइ को बंदोबस्त कोल्ड स्टोरेज कोन्हनि लोनूं कोन्हनि पाड़ेसरी मुल्क में आबादगारनि हींअर मुतालबो कयो त असांखे पंहिंजे फसलुनि लाइ हाल वारी तारीख़ लाई त डीज़ल जेको आबादगारनि खे ज़राअत लाइ मिले थो सो आम डीज़ल खां अधु क़ीमत ते हुअणु खपे इरिगेशन जी खाती काफ़ी थिए अरबे रुपया खाई विया तंहिंजे करे ट्रेन ते पाणी नथो पहुचे हिकिड़ी आरडी ते लखे रुपया रिश्वत वठी खोटाई ॾेखारियो खोटाई आई कान्हे कोटड़ी जा खैरपुर जा घोटकी जा गुड्डू जा जेके मैकेनिकल वर्कशॉप्स आहिनि उते मशीनूं अरबे रुपए जूं बीठियूं आहिनि उन्हनि जे बजाय ठेकेदार खे ॾियो कूड़ो रिकॉर्ड में एंट्री करे छॾीनि गेट भॻल नंढड़ियुनि शाखुनि ते पाणी पुछड़े ते पुॼे ई कोन थो वॾा ज़मींदार खणो वञनि को ॻाल्हाइण वारो कोन्हे को ॿियो ॻाल्हाए थो मूंखां सवाइ या क़ौमी अवामी तहरीक या हारी तहरीक खां सवाइ वरी बि शुरू ते वेहनि त ॻाल्हाए छॾींदा आबादगारनि ते केरु ॻाल्हाए ही सिंध जूं नियाणियूं पटनि ते वेठियूं जहिड़ी फ़क़ीर आहिनि सुठनि घरनि जूं इज़त वारनि घरनि जूं औरतूं मिसकीन बुखियनि फ़क़ीरनि वांगुरु पटनि ते मूं फोटो ॾिठो चोरी हुन रिंद माईअ जो भेण जो पेर उघाड़ा पट ते वेठी आहे वेठी रोए रोज करे नवाबशाह में ये छोकरी पंहिंजी मेहर जे लाड़काणे जे सखर जे कोठुनि में पेर उघाड़ा पट अहिड़ो अशर त ससु ऐं सोणी सां थींदो जेको हिन दौर में एक ई वो लतीफ़ साईं चयो आहे हिन जा पेर ॾिसी पेर पटा ई कुंवरा पट रेशम ससु या तो चए पेर खूबसूरत पेर शहजादिन जा ससुई जा भुखी थोड़ी ससुई उन ज़माने जी अरबपति हुई
कुंवरा डूंगर मथे दे पत जड़ा रेशम जड़ा कुंवरा खूबसूरत पैर डूंगर जे मथन पहाड़न जे पत्थरन जे मथा पे हलन पैर पटाई कुंवरा डूंगर मथे दे फटा फण फकीर जा सीरू जड़ा से जेके तिरिवन पैरन जो फण पैरन जो तिरियूं फटा फण फकीर जा ससुए जा सीरू जड़ा से वो चीर जी सीरू थी है जड़े तेड़े हाल सी पूरे पुनमने इन फाटल पैरन सा पंथ जारी रखियो अचे वनी मान वरे बानी बंधन जैसे शद मुझो महबूब मुखे मिली पे पैर फटा कयन हलन पयूं सिंधी छोकरियूं नौशीन काज़मी पाण चवंदा आहियूं सैयद बादशाह ऐसा से कमतुर जा मारल सिंधी चवंदा आहियो साईं अची वियो मुश्ताक मीरानी ईंदो चवंदा मुश्ताक खे सॾेसि जो प्रोफेसर आहे जेको रोमाने मां पढ़ी आयो आहे PhD आहे सिंध लाइ सोचे थो इहो मुश्ताक खे सॾ मुश्ताक शायदि कल्ह इहे चऊंसि त मीरानी खे साफ़ कयो थी त चवंदो मीरानी खे सॾ कर पर जे अची वञे हिकिड़ो सैयद वो भले कमांड जी मिशन ते कम कंदो हुजे ऐं ही प्रोफेसर हुजे पर अगरि साईं अचनि साईं अचो वियो साईं साईं आया आहिनि साईं दुआ कजो चवंदासीं न अहसास कमतरी सतनि खां आहे साईं अचनि पिया ऐं ही इब्राहिम जो केरु जोयो रसूल जो केरु पली जो हैदराबाद जो केरु जतोई पर जेकॾहिं अची वञे क्लार्क रेवेन्यू डिपार्टमेंट जो त अंदर जो डीसी अचो तो डीसी के तव्हांजी फलाणो क्लार्क के साईं साईं जन वेठा आहिनि त हाणे उहा साईं उस्ताद बुखारी जी भाईटी सैयद नौशीन शाह काज़मी उनजो लाश पियो आहे इंसाफ़ तो घुरे इंसाफ़ नथो मिले सिंधी न्याणी जो ऐं उनजे पीउ सां मिलण वियुसि दादू में अखियुनि में ॻोड़ा ये औरतों चयो तव्हांखे न्याणियां बचाइनि नौशीन काज़मी साॻियो कॉलेज साॻी यूनिवर्सिटी लावा छोकिरनि खे तो शौक़ु थियो आहे त फलाणी यूनिवर्सिटी में वञी सभु पाण खे मारियूं वो कारून जा जबल आहे छोकिरियूं सॼे सिंध मां रुली हुते पुॼनि थियूं पोइ जबल चढ़ियो पाण खे मारे छॾीनि जेका का घोटकी ॾहरकी मानो छोकिरी निकिती आहे निमिरता कुमारी उनखे शौक़ु थियो आहे निमिरता चंदाणी खे त हलो हलो पाण चयो हलो हलो फलाणी जा हलो 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 अंगराज हलूं जो चवंदा हलो 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 लाड़काणे हुते कॉलेज में हली पाण खे टंगियूं नायरा रिंद खे शौक़ु थियो कमर शनाद कोट मां निकिरी हलो पाण खे टंगिया हॉस्टल में हली हॉस्टल में छोकिरियूं असांजी भेनरूं अचनि थियूं पोइ चवंदा ख़ुदकशी करे केतिरी अब खुदकशी करण जे लाइ छोकिरियुनि खे घर वेठे करे यानी हॉस्टल में रही अची खुदकशी पियो कंदा आख़िरी सालनि जूं शागिर्दियाणियूं हाणे DNA रिपोर्ट आई आहे इम्तिहान साॻियो माण्हू हुजे ही नओं कोट आहे ही नंढियूं ॿारियूं भेनरूं अबियूं पोड़ियूं मायूं कोटुनि थाणनि ते बीठियूं आहिनि असां लाइ फ़र्क़ु कोन पियो तई माई पलीजी आई चांजानी आई सैयद आई खोसानी आई ये खास के लिए आई सोलंगी आई सिंध जा बच्चा असांजा बच्चा आहिनि बल्कि पाकिस्तान जा बच्चा असांजा बच्चा आहिनि कसूर जी ज़ैनब असांजी भेण आहे पेशावर जी रेप विक्टिम ॿार बि असांजी आहे APS में कतल थियल ॿार असांजा बच्चा आहिनि पेशावर जा को गिलगित में मरदो पंहिंजो बच्चो है को खुशदार में मरदो मुंहिंजो बच्चो है का बलोच माई पैर लिफू करे पंहिंजे भाउ जे आज़ादीअ लाइ पत पई हले मुंहिंजी भेण आहे तव्हांजी भेण आहे सभु पंहिंजा आहिनि त ही नए कोट जूं जेके राजपूत अदियूं आहिनि इन्हनि सां जेको कुझु थियो को ॾिठो को वज़ीर आला आयो को नौशीन काज़मी के दर ते को वज़ीर आला को पार्टी सरबराह को गवर्नर को बिलावल जरदारी साहब को इमरान न्याजी साहब को
को मुराद अली शाह साहब, को गवर्नर इमरान साहब, वास्तव ही कोने तवा सा कई पहले बार में भले कुछ चला ना अदो इश्क में अंधो अंधी के खबर ना का चार तभी भले बिजा तीर बिजा के वाला झुमरी वणो उन्हें जी गणप में ही कोने हो कई ट्रिपा भले ट्रिपा आचे आचे भारणो अची हो मुझे सर लगे भेड़ को वोट देने को ना भेड़ शहीद थी भैया तभी भले भेड़ के बच्चन के खबर ही क्या तभी का मखलूक भयो भेड़ के बच्चन जो को तालो कोने तवासा तई को बच्चा आसाना बेटा था अदो मोदी जाई मामा जे घर मेजमान मुके लायना तो लोलो नहीं को तुम्हें मरी वणो खणी हर काजी अहमद में 5 लाश केरा जड़ो छा करे हुननि जो तवासा वास्तो कोने तई बचो फलाण वाले रो आयो राडो करियो फलाण हिन दफे चई छा चवन मां अगे असा गलतियूं क्यों हिन दफे असा वोट दियो ईंदड़ दफे इंशाअल्लाह वयो 15 जुड़ा वयो हिन साल अगे गलतियूं बारा तो बाबा तो जो दुआरी है को हली आया अगे गलतियूं थियन हिन दफे मुके आखिरी दे भेण के दिस मुके न दिस हिन दफे वरी बताई था हिन दफे पर अब मानू होई कारो नाग सागे वेठो फड़ खायो ताके डंगे वरी ता वेनो कारो नाग करे गुजरन दफे भूल थी वई कारो भटू वेठो गुजरन दफे भूल थी वई हाने आंगुर दे इदो भटू के ताजा वाला गुजरन दफे भूल थी वई गटर पेवा छेणो चवे अगे पैर विदोई मु तुले सैंडल में धप्पा कराई नी हाने विच वाटो हाने छेणे मुंह में बोड़ जुती में धप्पा कोन थींदी छेणो तो सागे छेणो है भटू तो सागे भटू है वायदा तभी कूड़न वायदन ते हम कूड़न वायदन ते पाण कूड़न सनी संत कूड़न वायदन ते सनी मानो तो कदे मिल तो इंशाल्लाह मथे हफ्ते मिलदा से डी भी आई तो सुमर अब कदे मिलदा ने मथे हफ्ते पैसा करनी दे इधर आपको कर्ज करे लाइंदे फसल केड़ो फसल साल में 10 दीदा है केड़ो फसल फुटन जो चावरन जो कणक जो करे ना इंशाल्लाह तू मुझे भाई तुझा पैसा के नहीं बोल गया पैसा सम तूने खीसे में क्या परवाही ना कर वो पाण भोग बेगा पड़े आओ कुछ लगे तो वजह इतने जो तुझे 20,000 के करे लगे हम तुझा 20,000 जेड़ा सोन हर पांजा ये हवाले तो पांजा माथे बाबा बेटा नु वजीर ओए सदाई मखलूक हेरे लायन वायदन दे पण अकुल केड़ो कल सोचा तो ई सदी मखलूक मुके कदे करे तना ना गालाइंदा पीर साहब का खेल में को बयान दी पीर साहब का मासूद का क्यों ना पीर साहब के क्यों जे म्याऊ म्याऊ करती है चुन दे फिरती है क्या सोचे सचे जी कुकड़ केते दी आगे दी बुझा सो पाण के सारे पेन त आऊं करे गाली बुझाएगा मुके पाण भी खेल गया छापे जमा सोची तो या तवा पाण सबनी संगन ते सोची तो या सोची का केड़ा होशियार है असि पाण ते असि मानी खाने मिले तो बटेड़ा मुसा करू ने को मानी गोई ने एकड़ी दाल 4-5 नान हां जे आखिरी नान बचंदो है ए दाल खत्म थी वई है तो जेको भरसा दोस्त वेठो हुआ सो सद को आबा गिरे भी खणी अने थोड़ी पई है खबर है तो मेरे ग्राम में या पूरी थी तेरे करे गिरे भी खणी किया जका या हमें में लाए की प्लेट में दी खणी नान ने आखिरी पे है तो चेबा बाबा नान गरम खणी छो ही नान खत्म था तेरा होशियार है तो यो नान खत्म थे उनका अग में नान अची वने एडवांस प्लानिंग है नान ते दाल ते मोबाइल फोन है सुबह रात जो बैलेंस खत्म थी दो कार्ड खत्म थी दो आज रात को छा करो आज कार्ड विजणो आते ये मिनट ए ये कालू अगे ट्रांसफर थे के होशियार आज 27 दिसंबर ते या 22 जून ते यकदम हियर बैलेंस विजणो तो 500 रुपया मैं ये विजू तो जो बैलेंस रेट के सब का नाम दो ईद अचणिया 12 तारीख ईद है तो पहली तारीख जोड़ो दे को दर्जी वट रश थी जोड़ो जल्दी सुबजी वने होशियार जोड़ो जल्दी मिले मोटरसाइकिल है करे मोर दोस्त नाम चला मोटरसाइकिल के हमें कब खायो वन जई कोटनी खुदा की बस्ती चलन सही मुजी मोटरसाइकिल जो कोई टायर खराब है ही वजन हमरा गाड़ी में टायर की बेड़ी बुनी
इहो बलमिनी टैक्स केॾा होशियार आहिनि। टायर बचायूं, 500 रुपए जो बिल बचायूं त इहो फोन जा 200 मिंट 300 कॉलूं ज़ाया थी वेंदियूं। ईद खां अॻु में जोड़ो सुधारे वठूं, होशियार आहियूं। गिरेबी ख़तम थियण खां अॻु में ॿी गिरेबी घुराए वठूं। ऐं सिंध जे पाणीअ सां तालुक ई कोन्हे। होशियार गिरेबी जे दाल ते ऐं आदमशुमारी सां तालुक ई कोन्हे। हेॾा होशियार ख़ल्क वेठा आहियो ऐं यूरिया लाइ तहरीक हलाइण सां तालुक ई कोन्हे। कराची वेठा आहियो फलाणे तारिक रोड ते, फलाणे दाऊद ते, फलाणे ते सस्ते अघ ते माल मिलंदो ऐं कराची में वोट दाख़िल करायो, कासिमाबाद में वोट दाख़िल करायो। हुन सां वास्तविक हेॾा होशियार आहियो, हेॾा होशियार आहियो जो गिरेबीअ जे 60 रुपए जी प्लेट लाइ सॼो मग़ज़ इस्तेमाल कयो आया जो इहा मास्टर्स करे ऐं सुभाणे आउं मरी वञा या पंहिंजा बच्चा पाले सघे। हुन सां वास्तविक कोन थियो त सुभाणे आउं न हूंदुसि। हीअ जेका धीअ जेके अम्मा चवां थो, इन पंहिंजे बच्चनि खे सिविल जज करायूं, ख़बर ई कान्हे डॉक्टर इंजीनियर डॉक्टर कोई इंजीनियर डॉक्टर वीचारा भले दरबदर हुजनि, नौकरी हुजनि न, असांखे नई ॻाल्हि सोचणी कान्हे न, असांखे आदमशुमारी सोचणी कान्हे। असांखे इहो सोचणो ई कोन्हे त कराची शहर में आबाद थी वोट दाख़िल करायूं। असांखे सोचणो ई कोन्हे त सिंध में साफ़ पीअण जो पाणी हुअणु खपे। असां हेॾियूं आबादगार तंज़ीमुनि कंहिं आबादगार तंज़ीम खे दरख़्वास्त ॾींदे ॾिठो अथव त इरिगेशन जे चीफ इंजीनियर खे या इरिगेशन जे सेक्रेटरी खे या एक्सीएन खे या एसी खे दरख़्वास्त ॾे त इंजीनियर साहब अंडर आर्टिकल 19A of the Act clause of Constitution of Pakistan, I hereby ask you, request you to provide me the information. मूंखे मालूमात ॾियो त तव्हां वटि खाती लाइ how much amount was utilized and for what, किथे पैसा ख़र्च कयो, केॾां विया। राइट टू इंफॉर्मेशन आर्टिकल 19A। पुछो वञी जमड़ाऊ खां नसीर केनाल जे इंजीनियर ने एसीस खां पैसा आया खाटनि जा केॾां विया, उनखे ॾियणो आहे। वास्तव ई कोन्हे। गिरेबी जा पैसा बचाइण वारा आहियूं, पाण टायर बचाइण वारा आहियूं, फटफटे जो ईद जो जोड़ो अॻ में सुधाइण वारा आहियूं। वाइदा पाण वटि अहमियत ई कान्हे। आया त पलीदो बि सुठो आहे, हू बि सुठो आहे, हू बि सुठो आहे, हू बि सुठो आहे। ॿियनि खां जवाब तलब कयो था, पहिरीं पंहिंजे पाण खां जवाब पुछो। हर को पहिरीं आउं पुछां, तव्हीं पुछो। आउं आया त पलीदो सॼो ॾींहुं वेठो आहियां प्रिंस टाउन में ऐं वेठो ख़बरूं कयां त पहिरीं आउं पाण खां पुछां त आया लतीफ़ पलीजा तूं ॿुधाए त तूं सॼो ॾींहुं वेठो आहीं प्रिंस टाउन, डूंगर न डोरे सिकण जूं सभूं करे, वेठे घर घोरे मथां पीअ जिंदड़ो वेठो घर ई। ये जेके नवां सदर ऐं जनरल सेक्रेटरी थिया आहिनि, सीनियर नायब सदर, लठ पई लॻे सीनियर नायब सदर फलाणो, वो सीनियर नायब सदर वेठो हुजे सॼो ॾींहुं गोचकी में ॿाहिरि न निकिरे। सदर वेठो हुजे, सदर हुजे रुगो डिग्री जो, अंजुमन मुतासिरीन डिग्री, कायदे अंजुमन मुतासिरीन डिग्री ऐं कायदे अंजुमन मुतासिरीन मीरवा गोचाणी ऐं कायदे अंजुमन मुतासिरीन निर्ली माइनर वेठा हुते हुजनि ऐं चवनि असीं सॼे सिंध जे हारियुनि जा अॻुवान आहियूं। वेठा घरनि वेठी घर घोरे मथां पीअ जिंदड़ो। असीं पाण निकिरूं था, सवाल ॿियनि खां जाम कया अथव, पाण खां सवाल पुछो। तो जो बोल बरोच ससुई दी चए, तो जो बोल बरोच वे ही क्यों वणकार में। वणकार बलुचिस्तान सिंध जे बॉर्डर ते लस मेलो पुनू कयो वाइदो ससुईअ सां, हसीन जमील महबूब सिफ़त ससुईअ सां, हसीन जमील पुनू। ससुई दी चएसि तो जो बोल बरोच वे ही क्यों वणकार में, सोई पारज होत विलही मुंह मागूस। ऐ मुंहिंजा महबूब, मूं कमज़ोर ऐं बेवसीला ऐं मजबूर ऐं बेवस ससुईअ सां
जेको वणकार में वेही वाइदो कयो वही साथ निभाइण जो, तोड़ करण जो, आख़िर ताईं हलण जो, तो भॼी वञी जो गुम थी वञी। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो वाइदो, ॿिए ॾींहुं ॿी ख़बर, हिकिड़े ॾींहुं चए थो त ज़िंदगी क़ुर्बान आहे, ॿिए ॾींहुं वरी माण्हू चए माफ़ कजो आउं फारिग न आहियां। पार्टियुनि सां ॾींहुं निभाइबो आहे, क़ौम सां ॾींहुं निभाइबो आहे, पर इहो त पाण सभु चऊं था, पर लतीफ़ कहिड़ी वॾी ॻाल्हि कई। इहा त हर छोकिरी, हर छोकिरो, हर मुलाज़िम, हर साथी चए थो कोन सां। पोइ ससुई जो चए पई, गौर कयो, ससुई जो चए पई त तो जो बोल बरोच वेही कयो वणकार में, सोई पारज हो त विलही मूं माज़ूर सी। इहो त सॼी दुनिया चवंदी आहे, पोइ कहिड़ो कारनामो थियो। कारनामो ॿियो आहे जेको हाणे थो अचे, लतीफ़ आहे न, आम शायदि आई कोन्हे। तंहिंजे करे ससुई थी चए पुनूअ खे त मूंसां वाइदो निभाइजी। हाणे तो लतीफ़ मैदान में लहे, चए तो पहिरीं तूं पारेज। ससुई खे थो चए तव्हां सभिनी लाइ पहिरीं तूं पारेज, पारण पोइ पुनूअ ते। साले जो 10 साल पुछो लीडर छा कयो, पार्टी छा कयो, सिंध जा माण्हू तव्हीं छा था कयो। पहिरीं तूं पारेज, पारण पोइ पुनूअ ते। बोल न विसारेज, हू जो कयो हो तसीं, जेको तो हो त सां वाइदो कयो उहो किथे आहे। हो त बि जवाब तलब करी, पहिरीं तूं ॿुधाए, पहिरीं तूं लतीफ़ आहे। आम माण्हू त कोन लतीफ़ आहे त पहिरीं तूं पारेज, पहिरीं तूं निभाएज, पारण पोइ पुनूअ ते। तंहिंजे करे सिंध जा हारियो, मज़दूरो, अॻवानो, कारकुनो, पाण खां सवाल आहे त पाण पंहिंजे वतन सां छा था पायूं। भला ॿुधो, मिसाल तौर हींअर हिते न वेठा हुजो, में अॼु चवनि बाबा हेतिरी देर खां वेठियूं बुखियूं वञूं, न पीपल्स पार्टी जे प्रोग्राम जो आहे, देख भत जी हुजे, बिरयानी थेलियूं हुजनि, मज़ा लॻा पिया हुजनि, लीग जी या पीपल्स पार्टी जा भाउर सोचीनि, ख़त्मे ते वञूं आहे त मथे फंडरूं पुठल हुजनि, पोइ छा थिया, मानी वञी खाई भओ करे सुठा पिया हुजूं। ईअं त रोज़ करे न भई गिड़ा खाई सुम्हंदा आहियूं। हे ही लीडर वेठा आहिनि, कि पट ते वेठा आहिनि, कि कुर्सियुनि ते वेठा आहिनि, किथां किथां सीड़जी आया आहियो, अलाह जो जोड़े जो जहिड़ो नामवर आर्टिस्ट वेठो आहे। भला हिते न हुजो त छा हुजो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो लीडर न हुजे छा हुजे, घणी ख़ुदा बख़्श जो ज़मींदार, पोइ हींअर घणी उमिरि हुजे, फांसी न चढ़िया, हींअर घणी उमिरि हुजे, 80 साल 90 साल, नेठ मरी वञे, नेठ ते हली 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 नेठ गॾी मरी वञे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कहिड़ो अख़बार इबरत अख़बार में, काविश में, अवामी आवाज़ में अचिया, कहिड़ी ख़ुदा बख़्श जो नामवर ज़मींदार रईस ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब अॼु 88 सालनि जी उमिरि में जहान फानी मां लाॾण करे हलियो। तव्हांखे ख़बर कोन हुजे केरु हैदराबाद जो तो ही रिटायर्ड अॻूणो रिटायर्ड डिप्टी कलेक्टर या कमिश्नर हैदराबाद जो तो ही गुज़ारे। थथे सां ताल्लुक़ रखंदड़ नामवर वकील क्रिमिनल लॉ जो माहिर रसूल बख्श अली जो साहब गुज़ारे। सन जो नामवर ज़मींदार गुलाम मुर्तज़ा सनाई जीएम सैयद गुज़ारे। सभिनी ॻाल्हि न अॻूणे नामवर ज़मींदार ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी वॾी न्याणी बेनज़ीर भुट्टो 60 65 70 सालनि जी उमिरि में गुज़ारे। पोइ छा थिया, गुज़ारे त वञूं आहे सभु। अयाज़ती पली जो वकील हैदराबाद गुज़ारे। हलो खयो क्या कयो, तंहिंजे करे हीअ जेके सम्झ मूंखे के अॻुवान मिलंदा आहिनि, साईं हीअं न कयो त पोइ साथी नाराज़ थींदो। जहिड़ो साथी मूं ते थोरो कयो आहे, मूं बि पंहिंजे पुट जी शादी ऐं तोरण लाइ साथी खां काठी जी ट्रक लाराई आहे, साथी मूं ते अहसान कयो आहे, काठी जी ट्रक कोन खणी ईंदो। दरबदर साथी अधूं न ईंदियूं, अधी चए आऊं कोन, अधी न ईंदी, पोइ अधी न ईंदी त घर में सलाई मशीन करे बोर रधे रधे भुजी ऐं टिका ऐं ॾेराणी रधे रधे पालक गोश्त रधे
आधी जगह बिजी आती है बिजी खुदा करे कुछ हो जाए नेट खाता ते रेडी 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 खांगी खांगी नेट आती गुजारे जी साथी बिजी है साथी कावड़ जी दान लो ए केर कावड़ जी कावड़ के ना कौम सा वतन सा फलाने मानो फलानी पार्टी ना दी फलानी पार्टी जो ते चयो सियासत का ला ताल्लुक थी कौमी धारा में शामिल थी अब भाई 50 साल दे गसत लगे तो सबनी के भूखू मेरे नहीं वाला पार्लियामेंट में तो धारा में चाहिए भूखू जीवन जंजाल करे गया यूनिवर्सिटी में नारायण में यूनिवर्सिटी में मानंदा कायदेवान में होटल दा जीवन मानंद के अगवा अमीर अली एजी नजीर अब्बासी आशिक जुड़ेजा कंडा ए वाला पार्लियामेंट में ही तक के जानकारी वाला पार्लियामेंट में अतियो धारा में जोगी ने कहना मित्र वो भाई पता निजाम पता नहीं बनी कौमी धारा में बल्ला पाटू कौमी धारा तो वहां कौन बनेगा नहीं उस टंगे बनेगा नहीं उस बल्ला पाटू लगी कौमी धारा में चियो ए जिनके चौदा ही कमजोर हैं जिनके चौदा कहीं गिरना है जिनके चौदा ही किताब खड़े बैलन जिनके चौदा ही पंफलेट खड़े बैलन आचल जुड़े जड़ा उन्हन जे काफले जा मानो ही या रुक थी बीठा इंजन में बीठा उन्हन मार कौन तो भजे उन्हन मार कौन तो भजे धारा में तो चे वो बढ़िया सब नंढड़न ॿारनि खे आणण जो फ़ाइदो आहे उन्हनि जी तरबियत था कयूं नंढड़न हर ज़िंदगी हर शइ ॿ पासा आहिनि ऐं ॿियो फ़ाइदो आहे त उन्हनि खे पाण ग्रूम था कयूं अज़ाब इहो आहे जो यफ ठहंदा जॾहिं ॿई पासा आहिनि ॾोहरा ॿई पासा ॻोहरा आहिनि जॾहिं पिया उन्हनि जी तरबियत कयूं था उहे ॻिची में पइनि पर निभाइणो आहे तंहिंजे करे थोरो पापी ते समुंड ते लतीफ़ साईं चए थो तकर कीअं सुई और कंदियूं कयो भेनरूं ही ॻाल्हियूं पंहिंजे ॻोठ में कोन ॿुधंदा ॻोठ में उहो टीवी ते हलंदी मोबाइल फोन ॿुधाओ फोटो पियो कढंदे पंहिंजे भाइटनि भाणेजनि जा तकर कीअं सुई लतीफ़ चए छा थो जेको सोणीअ खे पुछे केरु आहे सोणीअ खे ॿुधे केरु आहे भला सोणी हुन ज़माने में ॿियूं करोड़ सोणी जूं माइटाणियूं हूंदियूं सभु मरी वियूं केरु सुञाणे कोन थो चए थो सुई माना ॿुधी तकर कीअं सुई जे सीर में घिड़े सोणी हिक हयाती ॾींहड़ा हॾे तान हुई हॾे माना हमेशा हिते हमेशा थोड़ी हुजे लतीफ़ पियो चए तकर कीअं सुई जे सीर में न घिड़िया त सोणीअ खे सुञाणे केरु आहे तकर कीअं सुई जे सीर न घिड़े सोणी हिक हयाती ॾींहड़ा हॾे तान हुई चुकीअ तंहिं चई कई जा ॾिनसि उन ॾुही सोणीअ खे सैयद चए विधो कुर्ब कुई अड़े हूंद बि हूअ हुई ॿुॾीअ जा बीणा मरी त होई वञिया पर ॿुॾीअ जा बीणा थिया तंहिंजे करे ही ॿुॾीअ जा बीणा थियो क़ौमी काफ़िले सां गॾिजण हूअ बि हूंद मुई संभरी वेंदासीं सधरसी संग करे गौर कयो ससुई वो सोणी हुई सधरसी संग करे पर खंडे प्यास बहादुर महबूब सां रिश्तो करे वॾे मक़सद ऐं काज़ सां संग करे सधर हिम्मत वारो बहादुर सधरसी संग करे पर खंडे प्यास दुनिया में हाक थी वञे सोने महबूब सच्चे महबूब सां संग करे दुनिया में हाक थी वञे सधरसी संग करे पर खंडे प्यास केर ब्राह्मण किन जी केर ॼाणे किणास न त कहिड़ी ब्राह्मणी माना सभिनी खां सुपीरियर ज़ात हिंदुनि में पाण खे थी चए न सधर सां संग न कया त केर ब्राह्मण किन जी केर ॼाणे किणास के केड़ी पेरे में केर तो पूछे कंहिंजी किथां आई केर ॼाणे किणास केर तो सुञाणे त केर आहे ससुई पर सधर सां संग कयो अथऊं केर ॼाणे किणास हूंद न सिंध सुयास हिन पूरे
हूअं सिंध में बि केरु कोन सुञाणे आहे ससुई मूंखे, पर हिन पुनूअ जे करे मूंखे सॼी दुनिया सुञाणे थी त हीअ ससुई आहे। मक़सद जे करे विच में हिची सिंध जो गौर कयो न, यदि सदर सी ऐं सोचा थो मूंखे हीअ जहिड़ा वार उभा थी वञनि, चवंदो वञ बड़ा लतीफ़ साईं ऐं मुर्शिद ऐं महबूब ऐं असांजा माशूक शाह लतीफ़ छा थो चई, सदर सी संग करे पर खंडे प्यास, केर ब्राह्मण किन जी केर ॼाणे कीणास, बूंद न सिंध सुयास, हिन पुरे पैस पधरी, हिन सॼी हूअं सिंध बि कोन सुञाणे सा। हींअर ससुई जी नालो लंडन, न्यूयॉर्क, ओ भारत में गाना, उन्हनि में ससुई पुनू, पंजाब में सॼी दुनिया ससुई ससुई ससुई। न त केर ब्राह्मण ब्राह्मण, केर ब्राह्मण किन, केर नुआणी, केर पलीजो, केर ॿुधियो, केर सैयद, केर खोसो, केर चांदियो, केर शाह, केर तो पुछे हजार चांदिया, लखे चांदिया, लखे पलीजा, लखे खोसा, लखे महर, लखे जतोई, लखे खासकेरी, लखे सोलंगी, लखे मला, केर ब्राह्मण इन गुरूर तकबर मां निकिरी जो तव्हीं का वॾी शइ हो, संस्कार थो कयां, इन गुरूर मां निकिरी वञो त आऊं वॾी शइ आओ आयास पली हल आयास निकिर। केर ब्राह्मण इन जी केर ॼाणे कीणास, केर तो पुछे आस पली जे के जो जे थलो वकील ऐं थलो तो माल गॾु करे पोइ पंहिंजे बचन खे वेठो ठाहे, पोइ उहे वरी सैदाबाद शहर में गाॾी स्पीड सां वञी हणाइनि, पोइ रोज़ वीडियो भरचे आयास पली जे पुट फलाणे खे ॾंडा आया, आयास पली जे पाण फलाणे खे कुटियो, आयास पली जे फलाणे खे दसियो, आयास पली जे फलाणे साल खे गोलियूं हणी मारे खे ॾियो, आयास पली जे फलाणे सोच खे जेको सो लाश खे लुड़ाए खे ॾियो। पैसा हुजनि, गार्ड हुजनि, दबदबो हुजे, पेच वारा निकल हुजनि, काठियुनि जा अछा जोड़ा हुजनि, अचो कल्फ लॻल जोड़ो हले आयास पली जो हले, अब कल्फ जो जोड़ो रात जो तो गुंज थी वेंदो। केर ब्राह्मण किन जी केर ॼाणे कीणास, केर तो पुछे न तव्हांजे कपिड़नि खे, केर तो पुछे तव्हांजे हथ में पियल सोनी मुंडीअ खे, केर तो पुछे तव्हांजी धूड़ उड़ाईंदड़ लैंड क्रूज़र ऐं फॉर्च्यूनर खे, केर तो पुछे तव्हांजे तॾे ते दस्तरखान ते सजायल बिरयानी, चिकन, कबाबन, मटन गोश्तन ऐं उन्हनि प्रॉन्स ऐं चिकन शाशलिक के केर तो पुछे। दाल खाओ, केर ब्राह्मण किन जी केर ॼाणे कीणास, पोइ बूंद न सिंध सुयास, हिन पुरे कैस पधरी, हिन माना ही कौम, ही वतन, ही आवाम जी जिदोजहद, उन सां गॾु हलो, लतीफ़ जे रस्ते ते हलो, हारी तहरीक जे रस्ते ते हलो, तोड़ कयो, ॼमी पियो, पोइ हुन में हलंदे उमिरि सभु इश्क सी पुनू जे पुछनि, सॼी ज़िंदगी भले लॻा पिया जो ॻोठ में वेही फिल्म ॾिसी होटल ते ज़िंदगी गुज़ारण खां बहितर आहे त सॼी ज़िंदगी बी सिविल या MBBS या लॉ या इंजीनियरिंग लाइ सॼी ज़िंदगी कोशिश कयो, फेल थींदा रहो, भले फेल थींदा रहो, आख़िर ताईं पास न थियो CSS में, उहा जिदोजहद बहितर आहे जो तव्हां सॼी अजय देवगन जी फिल्म सां वात फाड़े वेठा आहियो होटल में। उन खां बहितर आहे त हिकिड़ी जुस्तजू कंदे सॼी ज़िंदगी मरी वञो, आख़िर ताईं कुझु न मिलंदो। भले ससुई ऐं सोणी खे ख़बर हुई पंहिंजे अफ़ारनि में, तव्हां माण्हुनि जी यदि वञो सभु वरी दुनिया में छा थींदो आहे, माण्हू चवंदा मूंसां गॾिजी हल, सॼी दुनिया में माण्हू चवनि था अला वञा पियो टिकड़ी हलंदे हल गॾु हलूं, शादी में हल गॾु हलूं, जुलूस में तूं हली थो हलां, जे वेन कढी, बस कढी, कार करी, पेट्रोल जा पैसा कुझु ॾींदोसीं गॾु हलां, यार आऊं तकलीफ़ में अधी आऊं वही अस्पताल तूं गॾी कान हली मूंसां, मूं तोखे कढ़ाई खाराई तो खाराई कान, मूं तोखे कुएं में 500 ॾिना तूं 200 ॾेई वञे, सॼो ॾींहुं असां ॿिए माण्हू खे भेड़ियूं ऐं उहा थी वञो सभु वरी भयो जाम चलो हलो हलो न वञो सभु वरी ऐं जे वर्ण वार
जेके मुड़सन वारियो हुयो त भॼो वञ घर घाट जी कयो ॿार बच्चा संभालियो छा पियो न मुड़सन वर मुड़स वञो सभु वरी ऐं जे वरन वारियूं फोड़ाई फ्राक जी सुॼे ॻाल्हि गरी इश्क ऐं जुदाईअ जी ॻाल्हि तो वॾी बुंभा जिन ॿरी डुंगर से जिनके बुंभन में घरन के घसन से दिलनि अंदर घरन अंदर बाहि लॻल आहे डुंगर से डोरींदियूं कई भॼी वञो वञो सभु मोटी उहे वञो सभु वरी हाणे वरी वञो सभु मोटी ऐं जे वरन वारियूं भॼी वञो वापसि थियो आयु हुयो पर हाणे भॼो वापसि लाओ गाॾी बीहारियो बेलाड़े वटि गाॾी बीहारियो बेलाड़े जी भंग मशहूरु आहे या थादल मशहूरु आहे हाँ थादल कोट ने मैं नालो को कम बियो है बेलाड़े वटा गोचाणी वटा वापस भॼी वञो बिगड़ी नालो जो हाल कोन थो वञो सभु मोटी ऐं जे वरन वारियूं जिनके मुड़स अथव माना मुड़स माना घर घाट अथव वञो वञो सभु मोटी ऐं जे वरन वारियूं कान हलंदी केच ॾे कयो खोटी तव्हां मां केच ॾे हलंदी केरु कोन टाइम न विझायो मुंहिंजो कदम काछोटी विधम जोग जतन लाइ काछोटी तो सोचो था साईं घड़ी घड़ी काछोटी छो थो चए केरु ॿुधाईंदो काछोटी छो गोद बधी छिके छो ही कल्चर है साउथ एशियन पंहिंजो कल्चर अर्बन जो कल्चर कोन्हे अदा असगर नौतकानी पंहिंजो कल्चर अर्बन वारो कोन्हे पता लॻो पियो वञी सॼो ॾींहुं हुनजे पोयां ख़ासि मुंहिंजे लाइ मदा चई त यमन में ही थियो इराक में ही थियो पंहिंजो कल्चर है इंडस सिविलाइजेशन जो फ़ख्र है पलीजन जो ॻोठ जो फ़ख्र कबो जूशाई ते मुंगर खान पलीज ते नवाणी अची पंहिंजे ॻोठ खे चाहो चवनि न मुंहिंजो ॻोठ लंडन आहे माण्हू खिलंदा कुझु त कूड़ कूड़ ॻाल्हाईंदो नंढड़ो ॻोठ आहे माण्हू मञीदा कोन पास में वेठा हूंदा त पंहिंजो कल्चर आहे इंडस सिविलाइजेशन तंहिंजे करे हू कल्चर कोन्हे तंहिंजे करे सोचो था ही छो था चओ तामिल फिल्मूं ॾिसंदा आहियो करे करे तर्जुमो उन में ॾिसंदा आहियो हीरो जेॾीमहिल झड़ो पियो वञे था ही गोल मथे करे हीअं खणी ॿधंदा आहिनि ॾिसो था कोन छो थो तामिल ऐं मलयालम फिल्मुनि में तव्हां ॾिसंदो संस जो हीरो वञे पियो ओचितो ओचितो झड़ो थियो आहे हीअ गोद में लड़कस हुनखे मथे करे अधु खणी चेल ते ॿधई त अॻे ज़माने में तलवारूं हथियार मोबाइल थोरी हुआ जो झड़ो थिए त मोबाइल पहिरीं गाॾी खोले रखी अचो तव्हांखे छा कबो ही बाह मथे कबी अञा झड़ो कबो ही बाह मथे कबी बाह मथे कबी ऐं गोर खे गंढ ॾिबी झेड़े में या ॾाढी रखी पियो माई चङी सींद उन ज़माने जी शाइरी आहे कदम काछोटी विधम जोग जतन लय माना हाणे मूं काछोटी लांगोटी छिके ॿधी आहे हाणे जबल झल दब आऊं अचई थी अचई पई न को मोबाइल है न को पैसा है न को वॉलेट है न को बटुआ है न को पर्स है उन ज़माने जी औरत वटि कदम काछोटी विधम जोग जतन लय अचई पई हाणे आॾो टकर टर मता रोह रतियूं थी जबल हजी वञो ॼाणिया मता टुकरा टुक जबल खे थी चए आॾो टकर टर ईअं जे सिंधी निकिरी पवनि आॾो टकर माई जिंदो वंजन आॾो टकर टर जी मायूं निकितियूं आहिनि ये मायूं तव्हांजे ये मायूं उहे न जेके लपाटुनि सां कुटींदा आहियो ये मायूं उहे न जिनखे भुजंदा चले तव्हीं भित खणंदा आहियो ये मायूं उहे न जिनखे तव्हीं दम ॾींदा आहियो जिनखे तव्हीं जूता चुप जूतो थो हणई लतूं हणंदा आहियो भेनरुनि जा स्कूल बंदि कंदा आहियो धीअनि खे घर में बंदि करे विहारींदा आहियो उन्हनि जी पसंदि जी शादी कोन कंदा आहियूं पाण उन्हनि खे पढ़णु बंदि कंदा आहियूं उन्हनि खे सॼो ॾींहुं उन्हनि खे पंहिंजे प्रॉपर्टी में मिल्कियत में हिसो कोन ॾींदा आहियूं जो चारानान से चवंदा आहिनि बख़्श करे कॾहिं भाउ खे बख़्श करे न करे पाण में भाउ खे बख़्शे छॾियईं उन्हनि जा वसीला खाई ॾींदा आहियूं उन्हनि खे चीचराईंदा आहियूं उहे खंघंदियूं पयूं उन्हनि खे डॉक्टर खे कोन ॾेखारींदा आहियूं उन्हनि खे कारी साई थी वेंदी आहे उन्हनि खे चवंदा आहियूं मर्द डॉक्टर आहे कोन वठी ईंदासीं
उन्हनि जो वेम थियणो हूंदो आहे, उन्हनि खे झगे गाॾी में खणी ईंदा आहियूं, रस्ते में ॿार मरी वेंदो आहे, माउ बि मरी वेंदी आहे। जॾहिं सभु मर्द सुता पिया आहिनि तॾहिं का नवाबशाह में, का मेहड़ में, का बलीर में शीरिन जोकियो मैदान ते बीठियूं आहिनि, चवनि थियूं आॾो टकर टर मता रोह रतियूं थी बीठियूं आहिनि, विढ़नि पियूं आहिनि। PhD आहिनि, शीरिन जोकियो आहे PhD आहे, का ब्लैक बेल्ट आहे, 4th 5th डान आहे, का कराटे जी, का माहिर आहे, बीठी आहे। मर्द बाड़ी थी भॼी विया, होॾा बंद भॼी वियो, पुनू भॼी वियो, होॾा में यार भॼी वियो, हेॾा ममरा भॼी विया मलीर वारा। शीरिन जोकियो बीठी आहे, आॾो टकर टर मता रोहर, माई जिंदो बीठी आहे, माई जिंदो जो पुट बि आहे, माई जिंदो बीठी आहे। औरत जी कमजोरी आहे इश्क, शादी पसंद, बाबा तुंहिंजी हाणे छोकिरी वॾी थी आहे शादी करे, जेकॾहिं छोकिरी शादीअ खां लातालुक थी वञे ऐं चवे त आउं हिकिड़ो फर्द आहियां, हिकिड़ी ज़ात आहियां, आउं हिकिड़ो इंसान आहियां, मुंहिंजी ज़िंदगी जो मिशन कोई शादी कोन्हे, आउं पढ़ंदसि, आउं तरक़ी कंदसि, आउं पंहिंजे भाउ पीउ जो ॿारनि जो बल थींदसि, आउं अहिड़ो इल्मु हासिल कंदसि जो मुंहिंजा माउ पीउ चवनि त असीं फलाणी छोकिरीअ जा पीउ आहियूं, जीअं भुटा चवनि था त असीं बेनज़ीर भुटो जे काफ़िले मां आहियूं, असीं प्रियंका गांधी जा माइट आहियूं। मोदी जे साम्हूं केरु बीठो आहे? छोकिरी प्रियंका गांधी। ईअं बीबो आहे, तंहिंजे करे चए थी वञो सभु वरी ऐं जे मरण वारियूं, भॼो भॼी वञो, मूंसां न हलो, अॻियां पंधु ॾुखियो आहे, सर्दियूं वरी थी भॼाए। छा आहिनि कहिड़ियूं मायूं? खणण जे बजाए त भॼ, अचण जे बजाए हाणे वरी सर्दियूं सॼी सुञ मता का मूंसे हले, अॻियां रुगो सुञ ताईं न हलंदी मूंसां, सर्दियूं सॼी सुञ मता का मूंसे हले, पाणी न आहे पंध घणो, अॻियां राव सॼी रुञ, मता मरी उञ का ॾे पारा तो पई। मता तव्हां मूंसां गॾु हलो, पोइ लॻे त उञ, पोइ थकिजी, पोइ चयो मुंहिंजी ससु मुंहिंजो सिर विञाई वञी, उन थी मरां, पोइ मुंहिंजे महबूब खे पिटे विझो। रुगो पिटण, मुंहिंजे महबूब खे पिटियो न, पाकीअ लाइ ईअं सोचियो, कोन मुंहिंजी शादी में न आयो त आउं ढको थी वेंदुसि, अदा मुंहिंजे भाइटे जी शादी आहे, आया साहब आयो ई कोन, अब रसूल पंहिंजो सदे न करे पैदा कयो, तव्हां सभिनी जी शादियूं अटेंड करे, GM साहिब न करियो, भुटो न करियो, फादल न करियो, जो फादल राव शादी को अटेंड करे सॼी हिकिड़े पासे हुजे शहबाज बिल्डिंग में धरणो, फादल राव जो शादी, साईं असां ज़िंदगियूं ॾिनियूं, असां ही कयो, असांजी शादी में कोन आहियूं। बाबा हाणे तूं असांजी सॼी जुदोजहद न करे हुई त असीं सॼी सिंध मचाए पोइ सभु अची गॾिजी तुंहिंजी शादी में हाज़िर थी, क्या कावड़ ॾींदुसि, अला ख़ुदा करे ख़ुशि हुजी कावड़ वेठो अचे, वञो सभु वरी ऐं जे वरण वारी, थोड़ाई फ्राक जी सुञे ॻाल्हि करी, बुभा जिन बरी डुंगर से डोरींदियूं, बुभनि में बरो थियूं, हीअं मूंखे वणी ॻाल्हि, आउं त वेठो हुउसि, आयाज़ लतीफ़ अली जो वेठो आहे, मरकज़ी सदर क़ौमी अवामी तहरीक, भरिसां अनवर नोहानी साहब वेठो आहे, मरकज़ी सदर हारी तहरीक उमे रुबाब चांडो वेठी आहे, ज़ीनत समो मरकज़ी सदर सिंधाणी तहरीक, असांजा अदीब शाइर दोस्त वेठा आहिनि, ऐं किरड़ रेबारी ऐं मजीद गुगियो पट ते वेठा, कुर्सियूं हुयूं, मुंहुं सॼे किरण जे चवेला थी वियो, किरड़ ऐं मजीद गुगियो पट ते वेठा, का ख़्वाहिश कान हुअनि त कुर्सियुनि ते वठूं, का तलब कान हुअनि त अची कुर्सियुनि ते वियूं। इनकलाबी ईअं हूंदा आहिनि, इनकलाबी तुंहिंजी सेल्फी में कढाईंदो, हिते माण्हू वञी ॾाढा पई पेट में बाक़ी खणी भले सेल्फियूं कढो, पर सिंध जा माण्हू लॻा पिया करप्ट पीपलनि जे पोयां सेल्फियूं कढण में। इनकलाबी माण्हू ॻरो, इनकलाबी माण्हू हथ में कैमरा डोड़ो थो वञे, फोटो कराईंदे,
तो को जो है को कंबर शदाबकोट में को घोटकी में को लाड़काने में को दादू में चढ़ो गाड़ी में घुमलो थी परफ्यूम लगी पई थी कपड़ो फर्स्ट क्लास पियो है शेव ऊंधी ठही पई है फोटा खंडो थी केड़े कम जो कान अलदी केच दी करियो म खोटी खोटी न कयो टाइम न मिलायो पांजो जिनके रुगो पब्लिसिटी खपे टाइम न मिलायो वही घर में वही पानी कम कर दे हेते वो मानो वाले उमर सब इश्क सी पुनु जे पुछन सही उम्र कामयाबी न रुगो पूछा मिलन न सोचो हारी तरीका दोस्तों हासिलात न हाँ ठीक हासिल थे न रुगो पुछन उम्र सब इश्क सी पुनु जे पुछन रीस रेसालियूं तिन सी गुजाड़े खे कन जेके हल्कड़ियूं तरड़ियूं मायूं आहिनि ससुई था चवनि त जेके ॿियूं हल्कियूं तरड़ियूं मायूं आहिनि ससुयूं वांगुरु पर वकार न आहिनि कास सां जुड़ियल न आहिनि उन्हनि खे थी चए रीस रेसालियूं तिन सी गुजाड़े खे कन मार्ग जे मरन वॾो ताल तिन मार्ग माना मंजिल न मार्ग माना रस्तो छा नालो आहे तव्हांजो देवनदास छा कंदा आहियो टीचर है टीचर अड़ा हुजनि जिनके लतीफ साईं जी गसन जी ख़बर हुजे मार्ग जे मरन वॾो ताल आहे तिन जो वॾो नसीब उन्हनि जो आहे छोकिरियूं सम्झो वॾो नसीब उन्हनि जो कोन्हे जिन नाच गॾु कयो सुठी मंगणी थी वञे घर घात कयूं कपड़ा सुबी जाम छऊं सुबी करियूं जाम विहाणा सुबी करियूं विहाण जूं छऊं हे एॾी वॾी पेती ठाहे करियूं जंहिंमें अंदरि सेठ पिया रखिया आहिनि वॾा थांव सेठ पिया पिया आहिनि वॾा कबट में जारे में सोना चिमकंदड़ थांव मार्ग जे मरन वॾो ताले तिन जो जेके मंजिल ते हलंदे मरी वञे रस्ते ते हलंदे मंजिल न मिले रस्ते ते पिया हलनि ऐं रस्ते ते हलंदे मरी वञनि लतीफ साईं चए थो सभिनी खां वॾो ताल आहे तिन जो जेके हलंदे हलंदे मरी वञनि त सिंधियो हींअर सिंध जी सूरताल कहिड़ी आहे तव्हांखे ख़बर आहे मूंसां छा आहे ॿियो पंहिंजी ॻाल्हि आहे मूंखां केरु पुछो त मूंखां पुछो थो आयाज़ लतीफ़ अली तूं ख़ुशि आहीं छा कई ज़ोर आई छा पियो कई सॼो ॾींहुं माण्हू गॾु आहिनि कोई चवंदो आहे तव्हां फलाणे सां गॾु हुजो ख़बर पई हमरा मर्द हो या औरत हुई मूंखे हुतां ख़बर पई कंहिं वक़्त में तव्हांजो नालो हो गवर्नरशिप लाइ त तव्हीं रुगो हेॾा शामिल थियो तव्हीं गवर्नर थी वञे कोई चवंदो आहे हिननि सां गॾु हुजो तव्हीं वफ़ाक़ी वज़ीर हुजो असेंबली जा स्पीकर हुजो ॿुधा ॾिजो स्पीकर गवर्नर वज़ीर आज़म थी वञा ॿुधा ॾिजो वज़ीर त मोहम्मद अली बोगरा हो चौधरी मोहम्मद अली हो ख्वाजा नाज़िमुद्दीन हो हुसैन शहीद सोहरवर्दी हो सदर त अयूब हो सदर त ममनून हुसैन हो सदर त फैज़ल आई चौधरी हो वो सब सदर हुआ भुट्टो सदर हो सब ॿिया माण्हू यादि ई कोन्हनि ॻाल्हि आहे मार्ग जे मरन वॾो ताल तिन जो लॻाए अचो त हींअर सिंध में हर तरफ़ तव्हांजे ख़िलाफ़ साज़िशूं आहिनि हर तरफ़ गड़बड़ आहे पोइ बीहणो इकबाल चयो कि अच्छा है सोच ना कयो तव्हांजो अकुल चवंदो छो पैसा ख़र्च करे 1000 रुपया ख़र्च करे टंडे पागे में तलार में निकिरी वञा हाणे डिग्री हारी कॉन्फ्रेंस इन मां 2000 रुपया 5000 रुपया विझी गाॾी करे वञा इन खां 5000 विझी ॿियो सुठो मोबाइल न वठी वञा अब मोबाइल तो वरी कहिड़ी बाथरूम में कमोड ते वेठो हूंदो त हलियो वेंदो मोबाइल जा कंदे केरु थो पुछे मोबाइल जो तोड़ कहिड़ो कोन्हो तंहिंजे करे ॾाढा वक़्तु छो था खोटी कयूं छो हलो ही कमु छो कयूं बाबा ही कमु वॾो आहे ही तव्हांजे ईंदड़ नसलनि जो कमु आहे बीहणो आहे
ईचीअ गाना लोह जा मारवी थी चए ईचीअ गाना लोह जा ज़ेरियूं ऐं ज़ंजीरूं वधी पियूं आहिनि रसा ॿधा पिया आहिनि चैनूं वधियूं पियूं आहिनि मारवी वधी पई आहे ईचीअ गाना लोह जा ज़ेरियूं ऐं ज़ंजीर टेकड़ा पेरनि में कोठिन अंदर कील किला खुदा पिया आहिनि पेरनि में पेर कढियूं आहिनि टेकड़ा पेरनि में कॾहिं संद वधी पई आहे लाशनि माण्हू मरा पिया आहिनि औरतुनि सां हशर पियो थिए संद जूं न्याणियूं उन्हनि जा मारे उन्हनि जा लाश लड़काया पिया वञनि ईचीअ गाना लोह जा ज़ेरियूं ऐं ज़ंजीर टेकड़ा पेरनि में कोठिन अंदर कील चारी चौगाननि में वायत कनि वज़ीर चारी चौकीदार नज़र रखंदड़ चौधारी हलनि पिया चौगाननि में वायत कनि वज़ीर वज़ीर जासूसूं पिया कनि वज़ीर साज़िशूं पिया कनि चारी चौगाननि में वायत कनि वज़ीर छन न छिजी आया अहिड़ी सिक शरीर मारू जाम मलीर पुछ जेको पहाड़ सिंधवासियों ये जेका पहाड़ अथव जेको काफ़िलो अथव क़ौमी अवामी तहरीक जो इहो तो बीठो ॿियनि सभिनीनि जूं मसइलत किन खे पंहिंजे किन सीटुनि ते थोरो शो करे था सीट वठणी किन खे थोरो गोड़ बोड़ करे पंहिंजे वाटर कोर्सन लाइ ज़मीनुनि लाइ पैसा वठणा आहिनि किननि खे थोरी हरकत करे के सेठ खां के करोड़पति खां मंथली 5 लख जे बजाय 7 लख कराइणा आहिनि किन खे पाण खे अघाइण लाइ आरज़ी को पाणीअ जे बुलबुले वांगुरु कुझु करे पोइ पंहिंजे पाण खे विकिणणो आहे ही काफ़िलो अथव इन सां जुड़ियल रहो देर थींदी छिजमक तारा साथ चढ़ंदो लकी ऐं उठ कतार का धार न थी ये जो काफ़िलो वञे पियो इहो नक चढ़ंदो मथे जबल ते देर थींदी छिजमक तारा साथ चढ़ंदो लकी मछड़ थी पुआ वग वाटई न लई मता पोया रहिजी वञी काफ़िलो निकिरी वञे तूं पोया रहिजी वञी तोखे केरु पुछे ई न तूं अकेले थी वञे तेरे करे जुड़ असां नंढे हूंदे भला को पहिरियों ॾींहुं त हूंदो जॾहिं आयासीं लतीफ़ पली जो नंढड़ो हूंदो को पहिरियों ॾींहुं त हूंदो ज़ाहिर ज़िंदगी में पढ़ाई जो पहिरियों ॾींहुं हूंदो आहे स्कूल वञण जो मोटरसाइकिल हलाइण जो पहिरियों ॾींहुं हूंदो आहे को पहिरियों ॾींहुं त हूंदो जंहिं पहिरें ॾींहं ते असांखे खणी हिन कम सां लॻायो हूंदो पोइ हबीबन हेकार हिकिड़ो दफ़ो हिसाब किताब न मुंहिंजी फातह थी कोन थी शादी आया कोन आया उथी हथ ॾिनो कोन ॾिनो वेठे हथ ॾिनो सिंधी माण्हू जी वरी लठ पे लॻे उथी हथ ॾिनो या वेठे हथ ॾिनो फोटू ही करे कढायूं या ही करे कढायूं गाॾी ते हिकिड़ो अमर आओ असां सां गॾु उहो हर पंज चौथे ॾींहुं कावड़ जो ऐं मूंखे गाॾी ते अॻियां विहारियो मूंखे गाॾी ते पोयां अचूं पिया था मीरपुर ख़ासि रोड तां मुड़ी कटणी वञूं पिया हेॾां डिगड़ी बाईपास खां उते गाॾी बीठी आहे वीचारा अॻियां दोस्त इंतज़ारु पिया कनि हिकिड़ो अमर आयो असांजो साथी हो उन अची मूंखे हथु ॾिनो पोइ वरी हुन पासे फेरियो चयो हुन खां हथु ॾियां कावड़ जी साथी कावड़ जी गाॾी में लही वियो त हुन महिल कयो जाम छुटी असांजी त रोज़ माण्हू कावड़ जी सां फाता कोन थी फाता कोन सीधा फाता कोन थी फाता आयासीं पली जो फाता कोन थी सिंध लुटजी वई वसीला विया कराची वियोलियूं ज़मीनूं हलियूं वयूं बोटड़ा पर लगे सिंधी कुटकन पिया लेडी हेल्थ वर्कर्स टीचर मास्टर हेड मास्टर बच्चे जी दाखिला कान थी मेडिकल सीटूं मिली कान इंजीनियरिंग मिली कान गटर जो पानी वेठा पियूं ज़मीन जो अघु थियो कोन यूरिया आहे कान फसल तबाह थी वियल आहे अस्पताल में कुटे खाधे जी दवा कान्हे नांग चकण जी दवा कान्हे कोविड में मिट माइट मरी आहे नांग डंगण में मरी आहे मुंहिंजी फाता कोन थी फाताऊं कंदासीं हाज़िर फाताऊं कंदासीं सिंध जा धणी थियूं तुंहिंजूं फाताऊं कंदासीं
अबा तव्हां मूंखे फाता रहियल चओ त इश्क मां ई शादियूं थींदियूं न इश्क मां ई फाता करे ॾियां कयां थो भला ए अला असांजे हिन दोस्त यार साथी प्यारे जो ॾाॾो परॾाॾो चाचो मामो पुफी नानी नानी जी सौट ज़ाल जी चाची ज़ाल जे चाचे जो पीउ इहे गुज़ारे आहिनि या रब्बुल आलमीन हिनखे जन्नत में जाइ ॾे आमीन आमीन चओ आमीन अबा फाता थी वई सभिनी जी अबा तव्हांजी फाता थी वई अञा कोई चए मुंहिंजी फाता रहियल आहे अबा फाता थी अबा फाता उर्था फाता थी अबा गोपाल फाता थी अबा नवाणी फाता हलो फाता थी वई शादी लाइ हिते मूंखे 15-20 अजरकूं पयूं आहिनि जेको घोट थियणो हुजे ईंदड़ मार्च अप्रैल में अचे हिकिड़ी अजरक पाराए कुआर खे वठी अचो हुनजे मथे ते अजरक पाराए ॾियां सिंध जो वॾो मसइलो आदमशुमारी कोन्हे सिंध जो वॾो मसइलो पाणी कोन्हे सिंध जो वॾो मसइलो ज़राअत जा अघ कोन्हनि न्याणियुनि जो क़त्ल कोन्हे खून कोन्हनि सिंध जो वॾो मसइलो वफ़ाक़ में नौकरियुनि जो हिसो कोन्हे जज़ीरनि ते कब्ज़ो कोन्हे इमरान ख़ान तरफ़ां सिंध जो पाणी रोकण ऐं सिंध जा जज़ीरा फुरण कोन्हे वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सिंध खे इंडस्ट्रियल ज़ोन बणजण में रुकावटूं विझणु कोन्हे आसिफ ज़रदारी वटां सिंध जा सभु वसीला खपाइण सां तालुक़ कोन्हे कराची में दहशतगर्दनि खे वरी ऑर्गेनाइज़ करे कराची में वरी साज़िश करे सिंध विढ़ण जी साज़िश कोन्हे मसइला फाता 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 करणी ॿियो मुंहिंजी शादी आहे मुंहिंजो मङणो अबा फाताऊं करे करे 7 करोड़ सिंधी आहियो दीवार सां लॻी विया टपड़ सां भलिया विया तंहिं करे मूंखे ऐं ॿिया जेके साथी वेठा आहिनि हबीबन हेकार जो मझा महर सद करे हिकिड़ो दफ़ो चयूं ॻाल्हि ॿुध इश्क बिश्क न अचे मचे न कुल ते खणण न शाबास न वाह वाह न हबीबन हेकार जो मझा महर सद कयो सो मूं सभु जमाल ओरण ओरी सॼी ज़िंदगी बाक़ी ओरण इहो थियो जो हिकिड़ो दफ़ो सॾु थियो हिकिड़ो दफ़ो सॾु थियो पार्टी सिंध जो मैदान में निकिरी पओ तोड़ कयो ऐं तोड़ ईअं कयो जो नज़र अचे हारी तारीख़ जा साथियो तोड़ ईअं कयो सिंध मसइलनि में घेरियल आहे निकिरो अबा सदर उथी बि नायब सदर किथे आहे उथी जनरल सेक्रेटरी उथी बि नायब सदर किथे आहे अबा उथी बि साईं ॿई नायब सदर साहिबान हाणे ही 4 साथी आहिनि असांजा तव्हांजे साम्हूं बीठा आहिनि मुझे पर आउं कोन चवंदोसां तव्हां ॾिसो पिया फेब्रुवरी मार्च में जे हिननि खे वरी डिगड़ी ॾैरकी सिजावल ऐं मीरवाग गोरचाड़ी में वेठल ॾिसो त पोइ लतीफ़ साईं तरफ़ां को जवाब ॾेई छॾियो इलाही बेतन पर हुकुम थो चवां पियो हिकिड़ो बैत मशहूरु इलाइक़ो थो चवां मिड़ेई ॿुधायां हिकिड़ो बैत आहे मसपनी हारुई वॻे अलाए छा आहे मूंखे विसरियो कोन्हे पर ॿुधायां थो जा सांगिन सिराई सा कीअं मरके मारी जेको घर वेठो आहे घर वेठे घोरे मथां पिणीअ जिंदड़ो उहो न खपे सुञाणी तरीक़ो न खपे एसटी को न खपे घर वेठी हुजे ऐं एसएसटी किथे आहे ऐं सुजान बार तरीक़े कर लिए तकड़ो तकड़ो कंदकोट मां फ्री गोचनी मां फ्री वरी छका हैदराबाद जो माण्हू हथ लाइ भॼी आयो हथ लाइ भॼण कोन खपे वरी ॼमी वेहण खपे ऐं सुठो वकील थी पैसा वैसा कमाए वारो ठुल रुगो तेरे जे ठुल जो वकील आहियां अब ठुल जो वकील केर थो पुछे जेका बाद हैदराबाद कंदकोट जे सिंध जो माण्हू थी सिंध जो माण्हू तंहिं करे अॼु आख़िर में इलाही मूं तव्हांजो वक़्तु वरितो आहे हिन वाइदे सां मुंहिंजे तरफ़ां तव्हांजी तरफ़ां जेको सवेल हुन चयो ससुई पहिरीं तूं पारे पारण पोइ तूं ॿोल न विसारे पूजो कयो होतसि जेको वाइदो कयोसि न निभाए विसारजी
आखिर में सिंध लाइ विड़ो वफाकी हुकूमत को वास्तो कोन्हे इस्लाम सां। इमरान खान, नवाज शरीफ, आसिफ ज़रदारी भावरनि प्यारनि जिगरनि असांजा मोहतरम लीडर पाण गार्गन कोन कंदा आहियूं। आसिफ ज़रदारी साहब तमामु वॾो लीडर आहे, इमरान खान साहब तमामु वॾो लीडर आहे, नवाज शरीफ साहब तमामु वॾो लीडर आहे, ममनून हुसैन, आरिफ अलवी सब लीडर सिंध सां को वास्तो कोन्हे, को वास्तो जेके मज़हबी जमायतूं उन्हनि जी लीडरशिप जो सिंध सां को वास्तो कोन्हे। उन्हनि खे शायदि अफगानी वधीक प्यारा हुजनि तव्हां खां, ख़बर नाहे मतिलबु न हुजे के ॿिया हलंदो पिया सिंध कंदड़ उन्हनि खे रुगो हिकिड़ी ॿ सीट मिली वञे छाजी सिंध को कोन अथव। हिननि माण्हुनि खां सवाइ ऐं ॿिया क़ौमी अवामी तहरीक जा जेके हींअर कंद कोट वेठा आहिनि, सॼो ॾींहुं मीटिंगूं वेठा कनि, स्टडी सर्कल पिया हलाइनि, के वार वेठा आहिनि, के हींअर वेठा आहिनि नंगर पार्कर, के वेठा आहिनि हींअर शाहपुर चाकर ऐं शहनाजपुर, के वेठा आहिनि हींअर मोरे में, नौशहरे ऐं पटीदन में, के वेठा आहिनि हींअर ठुल में, के वेठा आहिनि हींअर गढ़ी खैरे में, के वेठा आहिनि हींअर मेड़ में, के वेठा आहिनि केन शाह में, के बठोरे में, के तलहार में, के टंडे बागे में, के मातलीअ में, के हींअर वेठा आहिनि मकलीअ ते, के वेठा आहिनि गुलशन हदीद में ऐं मलीर में ऐं भिटाई आबाद में, कराची में, के चकरा ॻोठ वेठा आहिनि। इन्हनि खां सवाइ इन्हनि मिसकीन क़ौमी अवामी तहरीक जे माण्हुनि खां सवाइ को कोन अथव। मेले में तूं तन्हा कंहिंखे ॻोल्ही थो, हिन मेले में रुगो इहे ई अथव जेके बीठा आहिनि, इहे अथव धणी, इहे अथव वारिस, इहे जेके कासिमाबाद जे घिटियुनि में, छलगरनि में, हुसैनाबाद में घिटियुनि में हलनि पिया, इहे जेके सॼो ॾींहुं जिदोजहद में, नवाबशाहनि में, ॼाम साहबनि में हलनि पिया, उमरकोटनि में पंध भाड़ो आई कोन्हे, बसुनि में लटकिया पिया आहिनि, राति जो झंडा पिया हणनि घरनि ते, भितियुनि ते चाटूं पिया कनि, दुख सुख में माण्हुनि सां गॾिया बीठा आहिनि। पहिरियों दफ़ो सिंध जी तारीख़ में सॼो महीनो जिदोजहदूं पिया हलाइनि, सॼो महीनो रोज़ 5 7 एहतजाज, जज़ीरनि ते हमिलो थो थिए, पहिरीं इहे था निकिरनि QH वारा, रेक्यूलर में लताउनि लाइ पहिरीं इहे था निकिरनि, बहरिया ॻोठ थो ठाहे पहिरीं इहे था निकिरनि QH वारा, पाणीअ ते धाड़ो पहिरीं इहे था निकिरनि, इहे थो ॿिया बि सभु आहिनि, उहे बि असांजे सिर जा साईं आहिनि, ॿिया बि अचनि था, पर जॾहिं ही मैदान में लहनि था पोइ ॿिया अची भरजल थियनि था। जॾहिं ही था लहनि, बदीन जो पाणी फुटे थो त ही काफ़िला थो जेके बीठा आहिनि बदीन वारनि सां, को ईंदा आहिनि, हफ़्तो 10 ॾींहं छॾे पोइ सभु ईंदा आहिनि। पहिरीं ही हूंदा आहिनि जेके सभु आदमी मैदान ते लहंदा आहिनि, त हिननि सां वाइदो कयो, ही हुकूमत लाताल्लुक़ थियो ऐं सिंध हुकूमत वटि 80% वसीला खाई चट करे रहनि, सेहत, एजुकेशन, हेल्थ, रोड सब खाइजी विया आहिनि, ज़राअत सब तबाह आहे, वसीला लुटे गिरनि। आलमी ताक़तूं ऐं मक़ामी ताक़तूं गॾिजी कराची में वरी दहशतगर्दनि में साह पियूं विझनि, उन्हनि सां मुक़ाबिलो करणो आहे। तंहिंजे करे आख़िर में हिन वाइदे सां तव्हां जे मुंहिंजे तरफ़ां त अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव ऐं राकास खे मारे अचबो, जे जंग कंदो तंग त साड़े अचबो, हूंदो जे बयाबान लताड़े अचबो, ऐं मंज़िल मक़सूद ई वादो आहे, आयो जे अॻियां उभ त फाड़े अचो। जीअं सिंध वकील झुका जा,